तंगवाणी में स्विगेस वॉल जा 2 चौकीदार अगवा इलाके के कड़ो चाढ़ियो वियो। ठुल तंगवाणी रोड तां हमज़ा अली ऐं मुनीर गुजराणी अगवा थी विया। मोबाइल फोन बंद थियण बाद वाटसन वॉल ते पहुची ॾिठो त चौकीदार मौजूद न हुआ। वाटसन मूजिब इन्हनि खे अगवा कयो वियो आहे। इलाके के कड़ो चाढ़े मुखबिन जा पेरा खया विया। ईंदड़ वेंदड़ रस्ता सील कया विया। इलाके में ॾहकाओ पखिड़िजी वियो। ॿिए पासे तंगवाणी में 2 चौकीदारनि जे अगवा ख़िलाफ़ ठुल कंद कोट इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो। ट्रैफिक बंद। तंगवाणी में गैस वाल जे 2 चौकीदारनि जे अगवा ख़िलाफ़ ठुल कंद कोट इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। सोकड़ स्टॉप वटि धरणे सबबि ट्रैफिक मुअतल थी वई। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुसाफ़िरनि खे परेशानी थियण लॻी। मुज़ाहिरीन मूजिब गुज़र राति डेरा सरकी थाणे जी हद मां हमज़ा अली गुजराती ऐं मुनीर गुजराती अगवा थी विया। पुलिस मुखबिन जी बाज़ाबी लाइक़ी क़दम नाहिनि खया। नोटिस वठी खेनि बाज़ियाब कराए वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।